गुलाब लेगारी भरसां ॻोठ शादमान लेगारी में असां हींअर मौजूदु आहियूं। हिते मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी सघो था, ही स्कूल तमामु हालति अहिड़ी में आहे जंहिंजा चापुड़ किरनि था ऐं ॿार शागिर्द जेके आहिनि उहे काफ़ी भेरा ज़ख़्मी थिया आहिनि। उन करे ॿार ख़ौफ़ खां हिन स्कूल में नथा पढ़नि। अचो त हिते ॻोठाणनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। 2017 खां जीअं बिल्डिंग डैमेज थी आहे, उन खां पोइ असांजा ॿारड़ा इलाही त स्कूल अचनि कोन था। उन्हनि जो हीअ हवालो आहे असांजी प्राइवेट बिल्डिंग में तक़रीबन 30 खां 35 ॿार सिर्फ़ु वेही सघनि था ऐं उस्ताद जी कमी आहे। पर सभ खां पहिरीं असांजी कमी आहे त असांखे असांजो स्कूल नए सिर मुहैया कयो वञे जीअं त असांजा ॿारड़ा मुकमल तालीम हासिल करे सघनि। पढ़ाई ॿारनि लाइ कोन्हे, ॿार नथा पढ़ी सघनि। स्कूल जा पैसा आहिनि उन्हनि जी ख़बर कोन्हे केॾां विया ऐं असांजे स्कूल ठाराए ॾिनो वञे। स्कूल उताग में ॿार पिया पढ़ायूं, बिल्डिंग बिल्कुलु तबाह आहे। असांखे स्कूल ॾिनो वञे। शादमान लेगारी जो स्कूल मंज़ूर आहे, उनजा पैसा वापसि ॾियनि। महिरबानी करे असांखे पंहिंजो स्कूल ठाराए ॾिनो वञे। कैमीर आमेन सुलेमान सां गॾु फ़क़ीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लेगारी।